अल्लाह राज़ी थव क़ुरान वारनि सां। मदा को माण्हू इहा दावा करे त मूंखे ज़मीन आहे, अल्लाह मूंसां राज़ी आहे, अल्लाह जो मूंसां प्यार आहे जो ज़मीन ॾिनी अथई। मदा को दुनिया चवे मूंखे दुनिया घणी आहे, अल्लाह जो मूं ते रहम आहे, प्यार आहे, तॾहिं त मूंखे जेको आहे अल्लाह दुनिया बि ॾिनी आहे, दौलत बि ॾिनी आहे। न पुछूं अल्लाह जे क़ुरान खां साईं तुंहिंजो प्यार कंहिंसां आहे, तुंहिंजो रहम कंहिंसां आहे। ख़ुदा जो क़ुरान चए थो अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। रब चए थो मुंहिंजो रहम मुंहिंजो प्यार उन्हनि सां आहे जंहिंखे मां अल्लाह क़ुरान वारी दौलत अता कई आहे। अब आहे क़ुरान वारा तव्हांखे अहिड़ी जाइ ते कमु ईंदा जिथे अबो कमु न ईंदव, अम्मा कमु न ईंदव, क़ुरान वारा कमु ईंदव। छा चयुमि बाबा हेॾे ख़्यालु कयो, अबो कमु न ईंदव, अम्मा कमु न ईंदव, क़ुरान वारा कमु ईंदव। बुख़ारी शरीफ़ जी हदीस आहे, नबी साईं फरमाता था क़यामत जो ॾींहुं थींदो, हिसाब शुरू थी वेंदो, कतारा लॻी वेंदियूं, तॾहिं ख़बर पवंदी त क़ुरान वारो बि अची वेंदो। रब फरमाए त क़ुरान वारा हेॾे जुदा थी बीह रहो। हैरान थी वेंदो, अलाह मूंखे जुदा करे बीहारियो आहे, मूंसां त अलाए कहिड़ो मामिलो कंदो, परेशान थी बीह रहंदो क़ुरान वारो। ऐं नबी साईं फरमाइनि था वरी हिसाब शुरू थींदो, अहिड़े माण्हू जो अहिड़ो हिसाब जंहिंजा ॿई पुड़ बराबरि बीहंदा, गुनाह बि ओतिरा नेकियूं बि ओतिरियूं। रब फरमाईंदुसि सुभाणे वञ कंहिंखो हिकु नेकी वठी अचु त मां तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयां। चए साईं वञा थो अबे खां थो वठी अचां। नबी साईं फरमाइनि था अबे ॾे ईंदो, अबा मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां? मुंहिंजो पुटु फलाणो आहे। चइबा दुनिया में केॾो मां तोखे प्यारो हुयुमि, मां बीमार थी पवां, बुखार थी वञे, तो वटि पैसा कोन हूंदा, उधारा वठी दी मूंखे दवा वठी ॾींदे हैं। अब्बा केॾो त मां तोखे प्यारो हुउमि, अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, हिकु नेकी जी ज़रूरत पई आहे, नेकी ॾे त मां जन्नत में वञा। नबी साईं फरमाइनि था अबो जवाब में चवंदुसि पुटु दुनिया में अञा वधीक तोसां महिरबानी करे सघंदो हुउमि, अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, मां पाण परेशान आहियां, हिकु नेकी घुरी थी, अधु नेकी बि ॾियण लाइ तयारु न आहियां। अबो जवाबु ॾींदो, वरी अम्मा ॾे ईंदो, अम्मा खे चवंदो अम्मा मूंखे सुञाणे थी मां केरु आहियां? अम्मा ॾिसी करे चएसि थी पुटु सुञातो त मां मुंहिंजो तूं फलाणो पुटु आं, जिगर जो टुकड़ो आं। अम्मा दुनिया में उहो वक़्तु यादि कर मां नंढड़ो हुउमि, तुंहिंजी गोद में झोल में पेशाब कंदो हुउमि, पाखानो कंदो हुउमि। अम्मा तुंहिंजी झोल ख़राबु थी पवंदी हुई, गोद ख़राबु थी पवंदी हुई, तोखे माते कावड़ न ईंदी हुई। हक़ीक़त आहे न बा, नंढड़ो बच्चो अम्मा जे गोद में पाखानो करे पेशाब करे, अम्मा खे कावड़ न अचे। कॾहिं पीउ जी झोल में त हंगी ॾेखार, चंबल सां ॻाढ़ो करे छॾई। हे अम्मा जी दिलि थी, अॼु अम्मा खे तूं रजाए, अम्मा खे तूं ॾुख ॾे, न ॾे अम्मा खे ॾुख। क़ुरान पाक में 84 जायूं अथव जिते अल्लाह साईं हुकुम कयो आहे मुंहिंजी इबादत कयो, उते हुकुम कयो थिए त अबे अम्मा जी इज़त कयो। हाणे दिलि चए थी क़ुरान मां कुझु आयतां पढ़ां जंहिंमें अल्लाह इंसान खे पंहिंजे अबे अम्मा जे इज़त जे बारे में हुकुम कयो आहे। हिकु जाते लफ़्ज़ बयानु कंदे फरमाई फ़इज़ा मीसाक़ बनी इसराईल ला तअबुदून इल्लल्लाह व बिल वालिदैन इहसाना। वरी क़ुरान चए थो ॿिए मां खे उफ़ बि न चवंदा कयो, झिणक बि न ॾींदा कयो। उते क़ुरान चए थो फला तक़ुल लहुमा उफ़्फिन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। नबी साईं फरमाइनि था अम्मा जवाब में चएसि थी पुटु दुनिया में अञा वधीक मां तोसां महिरबानी करे सघंदी हुअमि,
अॼु क़यामत जो ॾींहुं आहे, मां पाण परेशान आहियां। हिकु नेकी घुरी थी न, अधु नेकी बि ॾियण लाइ तयारु न आहियां। हाणे वीचारो मुंहिंजो थियो मोटियो अचे थो, परेशान आहे। ईअं चवंदो अचे थो जेकर हिकिड़ी नेकी वधाए कयां हा, अॼु मूंखे कंहिंखां घुरणी न पई आहे। अचे त हुन क़ुर वारे जी नज़र पियसि, जागदा वेठा हो न भाउ, क़ुर वारे जी नज़र पियसि। हुन सॾु किसो फिराणा हेॾे आहे, हैरान थी वियो, ॿिया क़यामत ॾींहुं नालो खणी सॾु कई। अड़े अबा सुञातो थी? चई हा बा सुञातो त। मां चई कीअं? चई ॻाल्हि ॿ दुनिया जे अंदरि मां नंढड़ो हुउमि, क़ुर जे तालीम लाइ मदरसे ॾे वेंदो हुउमि। आहे न बा, अलाह जी महिरबानी सां उलमा कराम जी महिनत आहे, दीनी इदारा मदरसा, हज़रत सईद मौलाना अब्दुल साहब जी महिनत, खोड़ मदरसा अथव। पर इहो बि मां तव्हांखे दरमियान में अर्ज़ु कयां, हे नंढड़ा ॿार क़ुर पढ़नि था न, इहे तव्हांजे मथां वॾो अहसान कनि था, इहे तव्हांजे मथां वॾी महिरबानी कनि था। कीअं? हिकु आलम सगोरे नेट ते बयानु ॾिनो आहे त माण्हू राति जो पंहिंजे घर में टच मोबाइल ॾिसनि था। आहे न बाको घर ख़ाली बि कोन्हे को, टच मोबाइल में गंदियूं शयूं ॾिसनि था। इहे अलाह जे अज़ाब खे दावत ॾियनि था त सुबुह जो अज़ाब अचे, पर नंढड़ा ॿार मस्जिद में या मदरसे में क़ुर पढ़नि था, रब उन्हनि ते नज़र करे आयल अज़ाब टारे छॾे थो। हे उन्हनि जी महिरबानी अथव। चवे सो ॻाल्हि ॿुध, दुनिया में मां नंढड़ो हुउमि, क़ुर जे तालीम लाइ मदरसे ॾे वेंदो हुउमि। हिकु ॾींहुं मां वञा पियो, तुंहिंजे घर रस्ते में तुंहिंजो घर हुयो, तुंहिंजे घर जे वेझो आयुमि त मींहुं वसणु शुरू थी वियो, बारिश शुरू थी वई। तो मूंखे सॾु कयो त मुंहिंजे घर जे अंदरि थी करे बीह। मां बीठुमि, मींहुं बंदि ई कोन थिए पियो। तो चयो त बुख लॻी हूंदई, मानी त खा। मूंखे तो मानी खाराई ही, क़ुर जे करे तो मां सां महिरबानी कई ही, मूंसां नेकी कई हुई। अॼु मां तोखे ॾिठो आहे परेशान आहे, हाणे अचु त मां तोखे नेकी ॾियां, छो त रब मूंखे अलाइदो करे बीहारियो आहे। ख़बर न आहे त मूंसां कहिड़ो मामिलो थिए, पोइ बि तोखे पंहिंजे नेकी जो बदिलो ॾियां। चए हा यार, नेकी जी ज़रूरत भई, अबे बि इनकार कयो, अम्मा बि इनकार कयो, इहा तुंहिंजी महिरबानी थींदी। हाणे नेकी खणी नेकिन में रखे थो, उनजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो थिए थो। रब फरमा तो वो क़ुर वारा, इन लाइ त मां तोखे एॾे बीहारियो हुयो। हे जेको जुदा करे बीहारियो मां न, इन लाइ त हुनखे नेकी जो बदिलो ॾे। हाणे हो नेकिन जे करे जन्नत मञे थो। क़ुर वारा तोसां त कोई हिसाब ई कोन्हे, बिना हिसाब जी जन्नत में हलियो वञ। अलाह असीं वॾी महिरबानी कई थी क़ुर जे करे, ऐं पढ़दा कयो अलाह जो क़ुर। छो त क़ुर पाक में अलाह असीं हुकुम कयो, दुनिया वारा ज़बान सां ॻाल्हियूं कंदो आहे, ज़बान सां डाणूं हणंदो आहे, ईअं न कंदो कर। साईं भला छा कयां? क़ुर चए थो फ़क़राऊ मा तयस्सर मिनल क़ुरआन, माना जेॾो आसान लॻई, मां रब जो क़ुर पढ़ंदो कर। ज़मीन ते क़ुर पढ़, तुंहिंजो कमु आहे, वरी तोखां राज़ी थियण मां अलाह जो कमु आहे। अर्ज़ कयां, अल्लाह क़ुर जे तिलावत में वॾो मज़ो रखियो अथव। तॾहिं मुंहिंजे सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इक़राउल क़ुरआन कुल्ल यौमिन वलौ बिहल बिशात। जीअं ॿकरी खे ॾुहिबो आहे न, देरि न लॻंदी अथव, मेंहिं ॾोहींदव देरि लॻंदव, ॻऊं ॾोहींदव देरि लॻंदव, ॿकरी ॾोहण में देरि न लॻंदव। थोरी देरि में ॿकरी ॾोहींदव, एतिरी थोरी देरि बि अलाह जे क़ुर जी हर ॾींहं में तिलावत ज़रूरु कंदा कयो। ॾिसो